अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। ईरान में ॿिनि हफ़्तनि दौरान जारी मुज़ाहिरनि में मारिजी वियलनि माण्हुनि जो अंग 192 थी वियो। इंसानी हक़नि वारी तंज़ीम जी दावा। नॉर्वे सां तालुक़ु रखंदड़ ईरानी इंसानी हक़नि वारी तंज़ीम जो चवणु आहे त 14 ॾींहंनि खां जारी मुज़ाहिरनि दौरान 192 माण्हू मारिजी चुका आहिनि। मारिजी वियलनि जो अंग वधीक थी सघे थो। इंटरनेट जे बंदिश सबबि मारिजी वियलनि जी तादाद मालूम न पई थी सघे। कराची जनाबाग में तहरीक इंसाफ़ जो जलसो। कारकुननि रुकावटूं टोड़े जलसे गाह पहुची विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते पीटीआई कारकुननि ऐं पुलिस में चकरियूं। नुमाइश चौरंगी वटां पुलिस केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। जनाबाग में पीटीआई कारकुननि पुलिस मथां पथराव। पुलिस जी कारकुननि ते शेलिंग ऐं लठबाज़ी। केतिरा ई कारकुन ज़ख़्मी। वज़ीर आला KPK सुहेल आफ़रीदी चयो आहे त अॼु जलसो हर सूरत में कंदासीं। सिंध हुकूमत जनाबाग ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि करे छॾिया। जलसे में शिरकत लाइ ईंदड़ कारकुननि खे हिरासत में वरितो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सुहेल आफ़रीदी खे जलसे खां नाहे रोकियो। पीटीआई तरफ़ां जेके ख़ातिरियूं करायूं वयूं अफ़सोस जो उन्हनि ते अमल न पियो कयो वञे। जंहिं नमूने रोडनि ते रैलियूं ऐं जुलूस कढिया पिया वञनि उन सां ट्रैफ़िक में ख़लल पइजी रहियो आहे। पंहिंजे बयान में शर्जील इनाम मेमून चयो त पीटीआई जा कारकुन कानून खे हथ में न खणनि ऐं हुकूमत पारां जारी कयल गाइड लाइन्स ते अमल कनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार नुमाइश चौरंगी वेझो मीडिया टीमुनि ते हमले जो नोटिस वठंदे पुलिस एक्शन जे हवाले सां तफ़सील तलब। घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार चयो त शरपसंद अनासरनि सां का बि रियात न कई वञे। कंहिंखे बि अमन अमान जी सूरतहाल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद में गैस सिलेंडर फाटण सबबि घोट ऐं कुंवार समेत 8 ॼणा फोत, 6 ज़ख़्मी। शहर जे G7 वारे इलाइक़े में गैस सिलेंडर फाटण सबबि इमारत मलबे जो ढेर। घोट कुंवार समेत 8 ॼणा फोत थी विया। रेस्क्यू टीमुनि पहुची फोतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त राति देर सां ॼञ पहुचण बैदि सिलेंडर धमाको थियण करे घोट कुंवार फोत समेत 8 ॼणा ॿिया फोत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी पारां इस्लामाबाद वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबीअ लाइ दुआ। गैस सिलेंडर फाटण सबबि इमारत जो मलबो ॼञ मथां किरण सबबि घोट कुंवार समेत 8 ॼणा अजुल जो शिकार ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया। हुरन जे रूहानी पेशवा पीर पगारो चयो आहे त मुल्क में दहशतगर्दीअ सां हुक्मरान न पर फ़ौज मुंहुं ॾेई रही आहे। ख़लीफ़नि खे चवां थो त माण्हुनि खे इज़त ऐं इंसाफ़ ॾियो। जेको ख़लीफ़ो दरगाह ऐं जमायत जे असूलनि ते नथो हले उहो असां मां न आहे। काफ़ी शिकायतूं मिलियूं तॾहिं मूं दरगाह ऐं जमात जे भलाईअ लाइ क़दम खयां। ठकराटे भरिसां ॻोठ सजण फ़क़ीर मंगियो में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर साईं पगारे नियाणियुनि जी तालीम ते ज़ोर भरींदे चयो त जेतिरो थी सघे त नियाणियुनि खे तालीम ॾियारियो। जिथे वेंदो आहियां पंहिंजनि नियाणियुनि खे वठी वेंदो आहियां, छाकाणि जो जमायती बि पंहिंजा बचा वठी अचनि था। पोरियत कैलाश कोहलीअ जे क़त्ल में मुलविज़ मुख्य जवाबदार ऐं सहूलियतकार 3 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। तलहार पुलिस कैलाश कोहलीअ जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार सरफराज़ निज़ामाणी ऐं सहूलियतकार ज़फ़रुल्लाह खे बदीन जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। नवाबशाह में 3 माड़ इमारत किरी पई, 2 ॿाहिरि दॿिजी फोत, 3 ॼणा ज़ख़्मी। शहर जे गोलीमार वारे इलाइक़े में इमारत किरण सबबि 4 वरियनि जो हमाद अब्बासी ऐं संदसि 5 वरियनि जो अहमद अब्बासी दॿिजी फोत थी विया। शाहिद अब्बासी, ज़ाहिद, शबाना अब्बासी ऐं अनाबिया अब्बासी ज़ख़्मी। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बैदि ॿिन्ही भाइरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। मेहड़वे जो हादसे में उमिरबाब चांडियो जो मासात फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। कोहेड़े सबबि अटक पंप भरिसां मजदा ऐं ट्रैक्टर जे टक्कर में मजदा में सवार
सब्ज़ी फ्रूट मंडीअ जो नायब सदर वापारी अॻुवाण मेहरान चांडियो फ़ौत थी वियो। राशिद जतोई ऐं मसूद जतोई ज़ख़्मी थी पिया। लाड़काणे पुलिस पारां मुबैना बदनाम ॾोहारी के मुक़ाबले में मारण जी दावा। पुलिस मूजिबि गेरेले में चेकिंग दौरान ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें 25 लख इनाम रखियल धाड़ेल कीहर उर्फ़ कीहो जतोई मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां क्लाशनकोफ हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल धाड़ेल कीहर जतोईअ ते 53 खां वधीक संगीन केस दाख़िल आहिनि, जेको शहीद इंस्पेक्टर मीर मोहम्मद खोसो जे क़त्ल करण में पिणु मुलविज़ हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहिड़े जो राज, थधि में वाद सबबि रोड रस्ता वीरान। हैदराबाद, मीरपुर ख़ास, बदीन, लाड़काणो, नवाबशाह घोटकी, नौशहरपुर दादू, जेकमाबाद सक्कर, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कोहिड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि।